हिंदाणो हूअं त गर्मीअ जो मेवो आहे, पर अॼुकल्ह उहो सियारे जी मौसम में बि मिली वञे थो। थधो हिंदाणो खाइण जे लाइ हुजे त ॿियो छा घुर्जे? हिंदाणो खाइण सां उञ लॻण जो अहसास बि घटि थींदो आहे, छो त हुन में पाणीअ जो झझो मिक़दार हुजे थो, जंहिंसां जिस्म खे तवानाई मिले थी। घणे क़दुरु माण्हू हिंदाणो खाइण वक़्तु हुन मां ॿिज ॻोल्हे कढी उछलाए छॾींदा आहिनि, जॾहिं त केतिरा ई माण्हू हिंदाणे सां गॾु हुन जो ॿिज बि खाईंदा आहिनि। पर छा तव्हांखे ख़बर आहे त हुन ॿिज खाइण जा कहिड़ा फ़ाइदा आहिनि? हिंदाणे जा ॿिज थोल खे घटाईंदा आहिनि ऐं वज़न ते ज़ाब्तो बि रखनि था। उन्हनि में सेचुरेटेड शयूं मौजूदु हूंदियूं आहिनि, जेके जिस्म जे मेटाबॉलिज़्म खे बूस्ट करे तवानाई फ़राहम कंदियूं आहिनि, जॾहिं त जिस्म जे सणभ खे पघर जी सूरत में घणे मिक़दार में ॿाहिरि कढण में बि मदद कनि थियूं। केतिरनि ई माण्हुनि जे जिस्म जे हॾनि में सूर हूंदो आहे ऐं उहे पंहिंजो पाण खे कमज़ोर सम्झंदा आहिनि। अहिड़ी सूरत हाल में हिंदाणे जा ॿिज रोज़ हिकु कोप जेतिरा खाइण हिकु हकीमी नुस्ख़ो आहे, जंहिंजा हॾनि खे ताक़त ॾियण समेत केतिरा ई फ़ाइदा आहिनि। हिंदाणे जे ॿिजनि मां ठहंदड़ तेल न रुॻो ॿिन मुंहनि वारनि खे ख़तम करे थो, पर उन जी पाड़ुनि खे बि मज़बूत कंदो आहे। उन तेल सां मथे मां खुश्की ख़तम थी वेंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे ख़ूबसूरत नज़र अचण जो शौक़ु आहे त तव्हांखे इहो ॿिज खाइणु घुर्जे ऐं उनखे पीए उनखे मुंहं ते लॻाइणु घुर्जे। इन लाइ तव्हां ॿ फाकूं हिंदाणे जूं सही नमूने मशीन में पीही वठो, जंहिंमें ॿिज बि शामिल ई हुजनि। उनमें अधु चमचो बेसण ऐं लीमे जा कुझु फुड़ा शामिल करे पेस्ट ठाहे वठो। उहा पेस्ट तव्हां कहिड़े बि वक़्तु इस्तेमालु करे सघो था। ब्लड प्रेशर घटि या वधीक हुजण जी सूरत में हिंदाणे जी रुॻो हिकु फाक खाइणु घुर्जे, जॾहिं त 3 चमचा हिंदाणे जा ॿिज खाइण सां बि इन जो इलाज मुमकिन थींदो आहे। हिंदाणे जा ॿिज प्रोटीन, विटामिन्स, ओमेगा 3 ऐं ओमेगा 6 फैटी एसिड्स, मैग्नीशियम, ज़िंक, कापर, पोटाशियम सां भरपूर हूंदा आहिनि। उन करे उन्हनि जो इस्तेमालु तव्हां जे लाइ केतिरनि ई फ़ाइदनि वारो हूंदो आहे।